गड़ीखेरो जे बेगारी जे मथां पुल जे मथां क़ाइमु कयल इमामिया मेडिक्स इंटरनेशनल जे तरफ़ां हिकिड़ी मेडिकल कैंप लगाई वई आहे, जेका गुज़िरियल 5 ॾींहनि खां वठी शहर जे जेको आहे बीमारनि जी इलाज में मसरूफ़ अमल आहे। असां इन सिलसिले में ॻाल्हि ॿोल कई आहे, हितां जे जेको आहे कुझु मरीज़नि सां बि ऐं इंतिज़ामिया सां बि अचो त ॿुधूं त हू छा था चवनि पिया। हिते तव्हांखे छा इलाज में क्या कमी या कोताही? साईं असां टेस्ट करे मलेरिया जी उन तरफ़ असां जे टाइम अचूं इंजेक्शन असांखे मिलनि था, मलेरिया जा मिलनि था। सरकारी वञूं त उते का शइ कोन मिले थो असांखे। हिते अचूं त इंजेक्शन मिलनि था, दवायूं बि ॾियनि था, असांखे हर सहूलियत हिते मौजूदु आहे। हिते औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त IMI जे तरफ़ों हिते कैंप लगाई वई आहे मुतासिरीन जे लाइ, जेके भी मरीज़ आहिनि ग़रीब वीचारा मिसकीन मुतासिर थिया आहिनि बारिश इन मौसम में सैलाब जे करे हिते तमामु बीमारियूं वधी चुकियूं आहिनि। मलेरिया और आम बुखार ॿियो टाइफाइड घणो ई माना बीमारियूं हिते फैलिजी चुकियूं आहिनि। गंदगी वधी वई आहे, इन जे करे माना हिते IMI जे तरफ़ों हिते कैंप लगाई वई आहे, जंहिंखे डॉक्टर ग़ुलाम हुसैन जाफ़री हिते वेठा आहिनि था पिया और तमामु मरीज़नि खे इलाजु सुठो बहितरीनु थिए थो पियो। और वॾी ॻाल्हि इहा आहे त माना सरकारी अमलो कोई बि ज़ाहिर न आहे। हिन टाइम में सरकारी अस्पताल जा कोई बि अमलो पूरो किथे बि कहिड़े बि हंध ते ज़ाहिर न आहिनि। ना ही काई दवा ॾियनि था पिया, ना ही कुझु कॾहिं बि एमरजेंसी थिए थी पई त उते सरकारी अस्पताल में काई बि सहूलियत न आहे जो कोई मरीज़ वञी करे उतां पंहिंजे मरीज़ जो इलाजु कराए या उतां एम्बुलेंस वठी करे ॿाहिरि निकिरे। असांजे तरफ़ों जेका माना हेल्प थिए थी पई परवरदिगार आलम क़बूल कंदो, असां उहा हेल्प करूं था पिया हिन मरीज़नि जी। IMI जे तरफ़ों असांखे कैंप लॻाइण जो हुकुम ॾिनो वियो, उतां जेको बि असांखे मेडिसन वग़ैरह जेका मिली आहे उहा असां हिते रखी करे ग़रीबनि जो मरीज़नि जो इलाजु करूं था पिया। जी साईं हिते मलेरिया टेस्ट वग़ैरह हिते असांखे साईं IMI तरफ़ां माना हिते असांखे दवायूं मिली सघनि थियूं। हिते असांखे साईं मेथर जो इंजेक्शन मिली सघनि था। हिते सरकारी अस्पताल बंदि थी वई आहे, हिते सरकारी अस्पताल को बि दवा वग़ैरह नथी मिले। हिते माना मरीज़ तादाद वधीक थी चुको आहे मेथर जे हवाले सां। हिते मलेरिया वधीक थी चुको आहे, उन जे हवाले सां IMI जे तरफ़ां हिते सुइयूं वग़ैरह असांखे मिली सघनि था ऐं मेडिकल कैंप बहितरीनु हले थी, असांखे हर सहूलियत हिते मिली सघे थी। IMI उन्हनि जी वॾी महिरबानी आहे जो असांखे हिते मेडिकल कैंप हणियूं अथऊं। असांजे ग़रीबनि आवाम खे रिलीफ सुठी मिली चुकी आहे। ऐं असांखे अस्पताल जी छा पोजीशन आहे? सरकारी अस्पताल जी पोजीशन इहा आहे साईं, अञा ताईं को बि दवा वग़ैरह नथी मिली सघे साईं, को बि अहिड़ो को दवा वग़ैरह न आहे हिते साईं सरकारी अस्पताल में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तक़रीबन 7 ॾींहंनि खां वठी ही मेडिकल कैंप IMI तरफ़ां बतवसल मकातिब पाकिस्तान जे तरफ़ां 7 ॾींहंनि खां वठी लॻल आहे। काफ़ी तादाद में मरीज़नि जो पंहिंजो रेशियो आहे, गैस्ट्रो आहे, मलेरिया तक़रीबन काफ़ी तादाद में PYVX जा केस आया आहिनि, वॉमिटिंग जा केस, फंगल इन्फेक्शन, एलर्जिक जा काफ़ी तादाद में मरीज़ आहिनि। 400 प्लस डेली हिते OPD थिए थी। ॿियनि मक़ामात ते बि उमेद अली जूणे जो में सैफला शाख सीरवा ते बि असां मुख़्तलिफ़ मोबाइल कैंपूं बि लॻायूं आहिनि ऐं परवरदिगार आलम खां दुआ आहे त IMI जिन्हनि ताउन कयो आहे मेडिकल कैंप में, ख़ुदावंद मुताल उन्हनि जी नेको ख़ैर तौफ़ीक़ में इज़ाफ़ो फरमाए। इहो ॿुधाईंदा त तव्हांजे हिन कैंप ते डेली OPD केतिरी आहे? 400 प्लस असां वटि हिते OPD आहे साईं। अच्छा, उन में गैस्ट्रो ऐं मलेरिया जा केतिरा पेशेंट? गैस्ट्रो ज़्यादातर अचे थो ऐं PYVX तक़रीबन 70 खां 80 मरीज़ असां वटि PYVX जा अचनि था, मलेरिया जा अचनि था जी। अच्छा, पोइ उन्हनि जी टेस्ट जो कीअं बंदोबस्तु थियल आहे? असां वटि किट सिस्टम आहे साईं, असां वटि मुसलसल किट सिस्टम पाण वटि मौजूदु आहे। टाइफाइड जी किट बि मौजूदु आहे, MP जी किट बि असां वटि मौजूदु आहे। असां उन्हनि खे ॾिसी करे उनखां बाद में इंजेक्शन फॉर्म में टेबलेट फॉर्म में असां लॻायूं था। जी नाज़रीन, असां कीअं चऊं त हीअ कुदरती आफ़त आहे? असां कीअं मञूं त हीअ हुकुमराननि जी नाअहली न आहे? हीअ कहिड़ो जेको आहे सो हुकुमराननि जो रवैयो आहे त पूरे जेको आहे इलाइक़े में तबाही आयल आहे, बीमारियुनि मुख़्तलिफ़ मुंहुं कढियो आहे, पर हुकूमत तरफ़ां को बि जेको आहे अहिड़ो क़दम न खयो वियो आहे जो मेडिकल तक जी का सहूलियत असांजे शहरवासियुनि खे मिली सघे। सलाम आहे हिननि मुख़िर हज़रात खे, सलाम आहे इन्हनि मुख़िर तंज़ीमुनि खे, जन जे दिलि में इंसानियत जो दर्द आहे ऐं जन जेको आहे इन्ही दर्द खे महसूसु कंदे हिते ही सहूलियत ॾिनी आहे। तव्हां सोचियो जेकॾहिं हीअ सहूलियत बि न हुजे, अॼु गड़ीखेरो पूरो जेको आहे इलाइक़ो मलेरिया जी वबा में अची चुको आहे ऐं उन लाइ कंहिं बि क़िस्म जा हुकूमती को बि अफ़वाह कोन वरिता विया आहिनि। ऐं सलाम आहे हिननि नौजवाननि खे, हिननि तंज़ीमुनि खे, इन्हनि मुख़िर हज़रातनि खे जेकी दर्दमंद दिलि रखनि था। हिननि हुकुमराननि जे मुंहं ते हीअ वॾी हिकिड़ी चमाट आहे। कैमरामैन जयरामदास सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, गड़ीखेरो।